नाज़रीन, लाखा वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां हैदराबाद में बिरादरी के माण्हुनि लाइ ईद मिलन पार्टी मुनक़िद कई वई। हैदराबाद के इलाइक़े कासिमाबाद में लाखा वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां लाखा बिरादरी के माण्हुनि लाइ ईद मिलन पार्टी मुनक़िद कई वई, जंहिंमें लाखा वेलफेयर एसोसिएशन के चेयरमैन डॉक्टर प्रोफेसर हनीफ़ लाखो, सीनियर वाइस चेयरमैन गुलाम रसूल लाखो, सेक्रेटरी जनरल जानिब लाखो, लाखा बिरादरी के मौजूद कर्नल अशरफ लाखो, एडवोकेट ज़हीर लाखो, हैदराबाद के सीनियर सहाफ़ी जाम फरीद लाखो, अब्दुल रशीद लाखो, अजमल लाखो, सईद लाखो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। ईद मिलन पार्टी के खिताब कंदे अॻवाननि चयो त लाखा वेलफेयर एसोसिएशन मुल्क अंदर रहंदड़ लाखा बिरादरी के फिलाह ऐं बहबूद लाइ कम करे रही है। ईद मिलन पार्टी रखण जो मक़सद बिरादरी माण्हुनि खे हिक हंधि गॾु करे ख़ुशियूं वंडण आहे। हिननि चयो त लाखा बिरादरी सां तालुक़ रखंदड़ केतिरा ई माण्हू मुल्क अंदर वॾनि उहिदनि ते रहंदे अवामी ख़िदमत करे रहिया आहिनि। असांजी वेलफेयर बिरादरी समेत मुल्क अंदर रहंदड़ समूरियुनि बिरादरियुनि जे हक़नि लाइ जाखोड़े रही आहे। ईद मिलन पार्टी दौरान लाखा बिरादरी के माण्हुनि खे मञता एवार्ड पिणु ॾिना विया।